मां नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब घोसपुर वेझो गुज़िरियल ॾींहुं मज़दूरी ते जंगण वारे इलाइक़े में मिट्टी भरण लाइ वियल गोड़दड़ी सुंदरा निवासी पोरियत खुदाबख्श नसीराणी, अब्दुल्ला नसीराणी, शबीर चन्नू और मज़हर भट्टी समेत चैन पोरियतन के अणॼातल हथियारबंदन पारां यरगमाल बनाए खेन ट्रैक्टर समेत अगवा करे कचे तरफ खणी फरार थी विया हुआ। अॼु पुलिस पारां मुगविन की बाजियाबी लाइ कचे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन कयो वियो, पर मुगवी बाजियाब न थी सघिया। ॿिए पासे मुगविन के वारसनि पारां मीडिया के बुधायो वियो आहे त असांजे कंहिंसां बि दुश्मनी न आहे। मुतासिरनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पोरियतनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। आख़िर में वाज़े रहे त ज़िले कश्मीर कंदड़ कोट में अमन अमान की सूरत हाल तेज़ी से ख़राब थियण सबब आवाम सख्त मायूस है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।